अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में बलिकार आवा यासिर अहमद हमके स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, तहरीक अदम एतमाद में हिकिड़ी नई पेशरफ़्त वरी अॼु थी जेका हिकिड़ो स्पेकुलेशन्स हलनि पियूं त शायदि को फॉर्वर्ड ब्लॉक जूं ॻाल्हियूं थियनि PTI जे अंदरि। अॼु जहांगीर जेके ॿ पिलर सम्झा वेंदा PTI गवर्नमेंट जा, जेके ॿ मेजर इन्वेस्टर्स सम्झा वेंदा हुया, उन्हनि ॿिन्ही इन्वेस्टर्स माना हिकिड़े क़िस्म जो अलॻि सां अॼु फॉर्वर्ड ब्लॉक ठाहिण जो सोचे छॾियो। जी, जहांगीर तरीन जे घर ते अलीम ख़ान जी एंट्री थी आहे। अलीम ख़ान जेको आहे तव्हां चयो ॿ मेजर इन्वेस्टर्स हिन लाइ PTI मुखालिफ़ हिननि खे ATM अलाए छा छा चवंदा हुआ, पर बहरहाल जेके फाइनेंसिंग साइड हो उनमें जहांगीर तरीन ऐं अलीम ख़ान जो वॾो नालो रहियो आहे। त अलीम ख़ान वञी जहांगीर तरीन जे घर ते इहो चयो त आउं जहांगीर तरीन ग्रुप में शामिलु थियां पियो ऐं हुन ग्रुप जे माण्हुनि अलीम ख़ान खे जहांगीर तरीन ग्रुप में शमूलियत ते मुबारकबाद ॾिनी। त अॼु ऐलान न थियो फॉर्वर्ड ब्लॉक जो, पर फॉर्वर्ड ब्लॉक के सिंग त न थींदा आहिनि। यानी जहांगीर तरीन ग्रुप छा आहे जंहिंमें अलीम ख़ान एंट्री ॾिए पियो। भई तव्हां पार्टियुनि में शमूलियत कंदा आहियो, पार्टी वारा तव्हांखे वेलकम कंदा आहिनि। जहांगीर तरीन ग्रुप माना हिकिड़ी अलॻि पार्टी आहे, अलॻि धुर आहे, अलॻि ब्लॉक आहे। सो अॼु ऐलान न कयूं, बाक़ी सही सिधी ॻाल्हि आहे त पंजाब में मतिलबु PTI में जहांगीर तरीन ग्रुप जेको आहे उहो हाणे फॉर्वर्ड ब्लॉक ठहण वञे पियो। हर शइ जो जवाबु उहो इहो ॾियनि पिया त जहांगीर तरीन साहब से मशावरत करेंगे, मिलजुल के फैसले करेंगे, ढमकान होगा। ऐं इहो चयूं त असां इहो तासुर जेको जुड़ियो पियो त शायदि जहांगीर तरीन लंडन हलियो वियो आहे, त हीअ शायदि ग्रुप गैर फ़ाल थी वियो आहे। त हिन मौक़े ते इहो बि वाज़े कयोसीं त न, असीं गैर फ़ाल न थिया आहियूं, असीं गॾु आहियूं। अलीम ख़ान इहा दावा कई त 40 MPs सां हुन जेके हुन जा माना जेके जहांगीर तरीन ग्रुप जा MP अलॻि आहिनि, पर अलीम ख़ान जा पंहिंजा बि को 30-40 MP आहिनि जेके नाराज़ आहिनि PTI खां। ऐं तव्हां ॾिसो त अलीम ख़ान जी ॿोली में हर हंधि ज़मान माज़ी हो। ऐसा था, हमने बहुत मेहनत की थी, हमें उम्मीद थी। माना हाणे आसरो लाहे वेठो आहे अलीम ख़ान साहब। त ॻाल्हि इहा जेको हाणे खे परचाइण जी कोशिशि थिए पई, गवर्नर इस्माइल वञे पियो कराची मां, इमरान इस्माइल, त हुनखे अलीम ख़ान खे परचाईंदो। हू त PTI खे या इमरान ख़ान खे ज़मान माज़ी करे चुको आहे। इहो जुमिलो चवणु त ही पार्टी लाइ वॾी मेहनत जहांगीर तरीन कई, मूं कई, ॿियनि कई, त के हिकिड़े माण्हू जी पार्टी न आहे। इहे सभु जेके ॿोली आहे, सॼी ॿोली जेका आहे ही फॉर्वर्ड ब्लॉक जी ॿोली हूंदी आहे। असां माज़ी में बि ठहंदे ॾिठो आहे त फ़र्द वाहिद जी पार्टी न आहे। सो इहो हाणे फॉर्वर्ड ब्लॉक किथे पियो ठहे? फॉर्वर्ड ब्लॉक जेको ज़ाहिरी तरह नज़र अचे थो त हीअ जेके सभु अपोज़िशन जी पार्टियूं जेके आहिनि ही नेशनल असेंबली ॾे ध्यानु कयो वेठियूं हुयूं ऐं पंजाब जी गवर्नमेंट खे हिकिड़ी जेका बार्गेनिंग पिच तौरु इस्तेमालु थियो पिए त भई चौधरीअनि खे ॾेई छॾियूं, न ॾियूं। ही विच मां हिकिड़ो शायदि किथे पची रहियो हो, अॼु हू उभरी साम्हूं अची वियो त अगरि हू फॉर्वर्ड ब्लॉक ठाहे पंजाब असेंबली में नो कॉन्फिडेंस मूव कनि था बोज़दार जे ख़िलाफ़, त अगरि हुन वटि 40-45 MPs आहिनि त हू डिस्क्वालिफिकेशन वारे हुन खां निकिरी वेंदा। ऐं उन फॉर्वर्ड ब्लॉक खे अगरि नवाज़ लीग सपोर्ट करे छॾे त कंहिं टी पार्टी जी ज़रूरत ई कोन्हे। जीअं बलोचिस्तान में थियो त कंहिं बि टी पार्टी खे ज़रूरत ई कोन्हे। हू पंजाब में बोज़दार साहब फ़ारिग़ थी वेंदा। बोज़दार साहब अगरि फ़ारिग़ थी विया, लाहौर में तख़्त लाहौर मां अगरि PTI हटी वई त क़ौमी असेंबली में बि पोइ इट विल बी मैटर ऑफ डेज़, यानी सम्झो त कमु लही वियो। पोइ फेडरल हुकूमत न हलण जहिड़ी हलंदी, पोइ जेतिरा ॾींहं बि हली। सो ही जेको मूव आहे ही आउं सम्झां थो त कापारी धक जंहिंखे चइबो आहे, पाण सिंधी में चवंदा आहिनि कापारी धक आहे। अगरि ही फॉर्वर्ड ब्लॉक जो अनाउंसमेंट करे ऐं नो कॉन्फिडेंस बोज़दार जे ख़िलाफ़ हुते आणे छॾींदा पंजाब असेंबली में, त ही इमरान ख़ान सरकार लाइ हिकिड़ो कापारी धक थी वेंदो। ऐं उन ई शायदि टाइमिंग जेका ही अञा ताईं अनाउंस न पिया कनि, आसिफ़ ज़रदारी शायदि अॼु आसिफ़ ज़रदारी साहब, मौलाना फज़ल रहमान साहब ऐं शहबाज शरीफ़ साहब अॼु मीटिंग कनि पिया, थी सघे थो डेट ॾेई छॾी। मुंहिंजो ख़्यालु आहे त किथे पसे पर्दा हिननि खे बि ख़बर हुई त ही हिकिड़ी डेवलपमेंट थियणु वञे पई। इन करे ख़ाकान अब्बासी जेके नवाज़ लीग वारा आहिनि उन्हनि बि अलीम ख़ान सां राब्तो कयो। जहांगीर तरीन जा डेफिनेटली
मतिलबु मूं वटि कोई इंफॉर्मेशन न आहे, लेकिन इन में कोई शक न हुजणु खपे त लंडन में जहांगीर तरीन ऐं नवाज शरीफ जी सिधी अणसिधी कई मुलाक़ातूं थी चुकियूं हूंदियूं। सो अगरि चीफ मिनिस्ट्री जहांगीर तरीन ग्रुप खे ॾेई छॾिजे त इहो नवाज़ लीग लाइ तमामु सुठो सौदो हूंदो। क्यू लीग खे न, छाकाणि क्यू लीग वरी बि हिकिड़ी सो कॉल्ड पार्टी आहे, हीअ त ग्रुप आहे ऐं इहो ग्रुप सुभाणे थी सघे थो नवाज़ लीग में अधु खां वधीक ज़म थी वञे। सो उनखे 5-6 महीननि लाइ चीफ मिनिस्ट्री पंजाब जी ॾियणु नवाज़ लीग खे वारो खाईंदी ऐं क्यू लीग जी सॼी जेका बार्गेनिंग आहे, हीअ जेको सॼी हू हीअ जेका इतिहादी ॻाल्हियूं कनि पिया, इहो कमु लही वेंदो। बार्गेनिंग चुप ख़तमु थी वेंदी, बार्गेनिंग ख़तमु थी वेंदी न। छा जी 6 वोटनि जी कहिड़ी हैसियत आहे जॾहिं 40 MP हिकिड़े पासे थी वेंदा ऐं 20-22 MNAs हिकिड़े पासे थी वेंदा, त गेम ई ख़तमु थी वेंदी। क्यू लीग ऐं MQM ऐं GDA ऐं बाप हिननि जो किसो ख़तमु थी वेंदो। सो हिकिड़ी वॾी डेवलपमेंट आहे, सम्झां थो त वॾी डेवलपमेंट आहे ऐं हीअ हाणे ॾिसो कोशिशि कंदा परचाइण जी, पर अलीम ख़ान ऐं जहांगीर तरीन ॿार कोन्हनि। पर हिन सॼी ॻाल्हि मां हिकिड़ी ॻाल्हि वरी क्लियर थी न त जैमर लॻल आहिनि, बरक़रार आहिनि ऐं हर को पंहिंजा सियासी फ़ैसिला लॻे थो त पाण करे रहियो आहे। ठीकु आहे। कॉलर सां गॾु दादमोद गडानी घोटकी मां। जी गडानी साहब, छा चवणु चाहींदा? हा, अस्सलाम वालेकुम। अॼुकल्ह मुल्क में सियासत जी रांदि जोर चढ़ियल आहे, जोड़ तोड़ जो सिलसिलो बि ज़ोरनि ते आहे। अपोज़िशन जूं पार्टियूं बि जेको आहे सो संदरा ॿधियूं बीठियूं आहिनि, जॾहिं त वफ़ाक़ी हुकूमत में हाम हायूं बीठी आहे त भली आज़माई कयो, पर शिकस्त तव्हांजे मुक़दर बीठो आहे। ऐं शेख रशीद जे चेहरे मां बि मायूसी नज़रे पई ऐं हुन चयो त हालतूं अहिड़ियूं आहिनि जो जेको आहे सो ॻाल्हियूं करणु घुरिजे। हिते रोशनी विझो। ठीकु आहे साईं। अच्छा, जीअं तव्हां ॻाल्हि कई चौधरी परवेज़ लाइ त PMLQ जी जेका बार्गेनिंग चइबा उहा सफ़ा फ्लश करे वेंदी अगरि जे इहे मूव थी वियो पंजाब वारो, त इन में हिकिड़ी सवाल अचे थो, शायदि इहा ई वजह आहे अॼु चौधरी परवेज़ लाइ चवनि था त वॾे हिकिड़े सियासी फ़ैसिले करण जी ज़रूरत आहे। हा, चौधरी परवेज़ लाइ हिकिड़ी सियासी पंहिंजी दानिशरी कनि पिया त भई जेको फ़ैसिलो पहिरीं कंदो आहे उहो उनजे हक़ में वेंदो आहे, देरि सां फ़ैसिलो कंहिं कम जो न हूंदो आहे। ऑफकोर्स पॉलिटिक्स इज़ ऑल अबाउट टाइमिंग, चाहे क्रिकेट हुजे, को रांदि हुजे या सियासत हुजे, टाइमिंग त वॾी इंपॉर्टेंट शइ आहे त कहिड़े वक़्त ते कहिड़ो फ़ैसिलो कयो वियो। सो वॾो फ़ैसिलो चौधरी परवेज़ लाइ इमरान ख़ान खां कहिड़ी उमेद पियो करे? वॾो सियासी फ़ैसिलो छा? ज़ाहिर इलेक्शन, त असेंबलियूं पाण टोड़े छॾियो, बजाए इहो आहे त नो कॉन्फिडेंस जे ज़रिए हटो, तव्हां पाण टोड़े छॾियो। छाकाणि त अगरि इमरान ख़ान असेंबलियूं पाण टोड़े छॾींदो त हू निगरां वज़ीर आज़म रहण जी कोशिशि कंदो। छाकाणि त पोइ हा, पर हाणे उहो इलेक्शन ज़ाहिर केरु न मञंदो ऐं हुन सूरत हाल में हिकिड़ो नओं बहरान पैदा थींदो ऐं पोइ कहिड़ी ख़बर शेख रशीद चवाणी झाड़ू फिरजी वञे, जंहिंजा इंटरनेशनली हालात साज़गार न आहिनि। लेकिन बहरहाल अगरि क्राइसिस थी वेंदो, डेडलॉक थी वेंदो त इमरान ख़ान असेंबलियूं टोड़े छॾंदो त मां निगरां वज़ीर आज़म आहियां ऐं आऊं इलेक्शन कराईंदुसि 90 ॾींहंनि में, त सारे अपोज़िशन चवंदी छाजी इलेक्शन, छाजा वज़ीर आज़म आहियो, तव्हां धो रहियो। सो हिकिड़ी सिचुएशन क्रिएट थी। बाक़ी हाणे हाम ज़ाहिर वज़ीर आज़म बि हणे थो त कुझु न थींदो, लेकिन शेख रशीद ॾिसो हाणे तव्हां 2-3 ॾींहंनि खां अपोज़िशन तोड़े हुकूमत जा बयान पढ़ो। ख़ुदि बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु चयो त 100% पक त नथी ॾेई सघिजे त अदम इत्तेहाद कामयाबु थी वेंदी। अॼु मौलाना फज़ल रहमान साहिबु चयो तो भाई अगर क्या होगा कि नाकाम भी हो गई ये हमारा एक जमहूरी हक में, ठीक है, तो ऑप्शन ओपन रखन पे। जी हाँ, शेख रशीद भी चए पियो तो इंशाल्लाह नहीं होगी कामयाब। जी हाँ, लेकिन अगर हो भी गई आदमी इत्तेहाद की तहरीक कामयाब, इमरान खान ना, तो इमरान खान घर नहीं बैठेगा। तो अगर हो गई हाणे ये जेके पक पकाणियनि ते गुफ्तगू थींदी, माना कंहिंखे बि पक न आहे, छाकाणि त को पक ॾियारण वारो न पियो। जी हाँ, एग्जैक्टली। न शेख रशीद के केरु पक ॾियारे पियो, सभु आदी न त हू तव्हां ख़बर आहे शेख साहिब त चए थो त कननि सां ॿुधी ईंदो। जी हा, उन बाक़ाइदा चिटो ॿुधायो वेंदो त हीअं थींदो। जी हा, उहो अची प्रेस कॉन्फ्रेंस चवंदो नहीं होगा। हाणे चए थो अगरि हो भी गया और अगर सियासी गलती कर दी अपोजिशन ने तो झाड़ू फिर जाएगा। सो लाइकवाइज अपोजिशन खे पक न आहे, छाकाणि त लॻे मूंखे ईअं ई महसूसु थिए पियो त
त असांजा पॉलिटिशियन्स हिरियल ई कोन्हनि न, हिरियल आदत ई न आहे न, आदत ई न आहे त पंहिंजे मुंहुं फ़ैसिला कयूं जाड़े फोन बार बार फोन खणी ॾिसंदा हूंदा, फोन ते छो नथो हले, कजे न कजे फ़ैसिलो इहो फोन ते न मैसेज अचे पियो न को कॉल अचे थी व्हाट्सएप ते, चकर छा आहे। सो लेकिन इंट्रस्टिंगली हिन सूरतहाल में हिकिड़ी अस पाण मुरादो फ़ैसिला करण जी सिचुएशन थिए पई। ऐं ॾिसो केॾी पोइ तोड़ जोड़ आहे, हलीम ख़ान ऐं जहांगीर तरीन हिकिड़े ग्रुप जा तस्वर थींदा कोन हुआ, ठीकु आहे, PTI जे अंदरि बि हू गॾजनि पिया, यानी नज़र अचे पियो त यार ही पंजाब में फ्यूचर जेको आहे PTI जो न आहे। हू छॾीनि पिया, यार मोहम्मद रिंद साहब छॾीनि था, कल आसिफ ज़रदारी साहब सां मुलाक़ात कई अथनि, कहिड़ी ख़बर सुभाणे परी सौटी अची, चंद साहब जॉइन करे छॾियो, चंद साहब जॉइन करे पियो, शयूं पंहिंजी जिनी हर को पॉलिटिकल मनूवरिंग थिए पई। हाणे तव्हां तस्वर कयो अलीम ख़ान खे मञाइण लाइ, ठीकु आहे गवर्नर इमरान इस्माइल जा चाहे भले ज़ाती तालुकात हुजनि अलीम ख़ान सां, सिंध जो गवर्नर वञे पियो, पहिरीं अॻु में त किथां ॿिए हंधा फ़ोन अची वेंदा न, हाणे त फ़ोन्स न पिया अचनि। जी हा, हाणे वञण पई ज़रूरत पई थी, परवेज़ खटक साहब वञनि था बलोचिस्तान जे ऐं हिननि जे जेके नाराज़ अराकीन हुननि सां मुलाक़ात करणु, सिंध जा बि ख़ासि करके जेके बि नाराज़ आहिनि। अली साहब गवर्नमेंट जे तरफ़ां माना शहबाज़ गिल साहब कल्ह प्राइम मिनिस्टर साहब जेका स्पीच कई आहे, जंहिंमें हुननि बाक़ाइदा नेटो त यूरोप त अमेरिका सभिनी खे मतिलबु हिकिड़ी लाइन में बीहारे छॾियो आहे, ऐं उन सां ई रिलेटेड रखिजे त शहबाज़ गिल साहब क्लेम कंदा त हीउ जेको वोट ऑफ नो कॉन्फिडेंस अचे थो इहो ऑपोज़िशन न बल्कि ॿाहिरियूं क़ुवतूं। असां वटि ज़ाहिर आहे कॉन्स्पिरेसी थ्योरीज़ त हमेशह रहनि थियूं, ऐं ईअं न आहे त माज़ी में उहो कॉन्स्पिरेसी थ्योरी, हू हिकिड़ी क्लिप मूं ॾिठी ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी किथां आर्काइव्स मां सोशल मीडिया ते ॾिठी, जंहिंमें क़ौमी असेंबली में तक़रीर पिया कनि, जेके PNA जी तहरीक जे हवाले सां, जेको PNA जी हली पे 9 सितारा वारनि जी, त तक़रीर चए पियो त मिस्टर स्पीकर दिस इज़ not a local, this is not a desi conspiracy, this is not a desi लफ्ज़ इस्तेमाल करना पड़ता है, Mr. Speaker this is not a desi conspiracy, this is a international conspiracy। तो मतलब अमेरिका ऐं ख़ैर वो ॻाल्हि एतिरी ग़लति बि कोन्हे, अमेरिका वॉज एंटी भुट्टो। हींअर हीउ जेको रशिया वारो मामिलो दौरो थियो आहे, जेको अलाए हुन सां फ़ाइदो केतिरो थियो पाकिस्तान खे, लेकिन इमरान ख़ान साहब कंटेनर ते बीही करे यार मतिलबु इहो कहिड़ो कमु कयो अथनि कल्ह जेको यूरोपियन कंट्रीज़ खे, ऐं यूरोपियन कंट्रीज़ में तव्हांजी मैक्सिमम हींअर एक्सपोर्ट्स थियनि ई उते पियूं। पाण इमरान ख़ान साहब 100 दफ़ा चयो आहे त असांजी एक्सपोर्ट्स न वधंदियूं ऐं इम्पोर्ट्स घटि न थींदियूं, त ट्रेड डेफिसिट घटि न थींदो, ट्रेड डेफिसिट घटि न थींदो त तव्हांजो ख़सारो कीअं मुल्की कीअं इकॉनमी बहितर थींदी। त जेके मुल्क तव्हां खां इम्पोर्ट कनि पिया, तव्हां उन्हनि खे भरे मजमे में हुनजे ख़िलाफ़ु ॻाल्हायो पिया, उहो बि कहिड़ो फोरम आहे, उहो बि उन इशू ते त जेको आई मीन डिबेटेबल क्वेश्चन आहे त रशिया खे छा स्टैंड कहिड़ो रखणु खपे रशिया जे तरफ़, हिकिड़ो डिबेटेबल क्वेश्चन आहे, छो जो अग्रेशन त रशिया कई आहे न हिकिड़े क़िस्म जी, आहे त डिबेटेबल क्वेश्चन न, ठीकु आहे, लेकिन तव्हां हिकिड़े पूरे लताड़ियो पिया जलसे में यूरोपियन अमेरिका त थी वियो, अमेरिका खे त अक्सर इमरान ख़ान साहब टारगेट करे थो, पर यूरोप स्पेशली। जी हा, अच्छा पर पोइ रशिया जे दौरे खां पोइ इहो ॾिणु माना हिकिड़ो ॾिणु प्राइम मिनिस्टर साहब खे या इमरान ख़ान साहब खे एज़ अ कलेक्टिवली पंहिंजे लाइ हिकिड़ो नेक्स्ट इलेक्शन या हिकिड़ी पंहिंजी कंपेन बरक़रार करण लाइ हिकिड़ो पॉइंट न मिली वियो। ठीकु आहे, लेकिन आउं सम्झां थो त असांजे मुल्क में वोट हिन ॻाल्हियुनि ते घटि मिलनि था, ऐं जेको वोटर जेको इहा ॻाल्हि लाइ सेंसिटाइज़ थियलु हूंदो त यूरोप पोइ अमेरिका पोइ ही, उहो उनजी अक्सरियत अवल त वोट ॾियणु निकिरे ई कोन थी घरां, जेके हिननि इशूज़ खे में पवनि था, ऐं ॿिया जेके निकिरनि था उहो पहिरीं इमरान ख़ान साहब जी ॿियनि मामलनि जे करे हाणे एतिरो ख़ुशि न आहिनि ख़ान साहब सां। जी ठीकु आहे, सभु कॉलर सां गॾु नूर मुस्तफ़ा ज़ोराणी कराची मां। जी ज़ोराणी साहब छा चवणु चाहींदा? वालेकुम सलाम सर, काज़ी साहब खां सुवाल आहे, जेको ही पीपल्स पार्टी लॉन्ग मार्च शुरू कयो आहे, इहो लॉन्ग मार्च कामयाब थींदो या सिर्फ़ु नाकाम थी फेल थी मोटी ईंदो? ठीकु आहे, लॉन्ग मार्च कामयाब थींदो या सही। तव्हां वटि ज़ोराणी साहब कामयाबी ऐं नाकामी जो जेको आहे पैमानो छा आहे? माण्हू निकिरनि पिया, माण्हू ॾिसूं पिया,
हू चवनि था हाणे PTI पीपल्स पार्टी चए थी त उश्तो डी चौक ते जलसो करण जी परमिशन घुरी अथनि। शेख रशीद चए थो हम दे देंगे इंतज़ामिया ॾे कोन पई। सो तव्हां सुठो जलसो करे ज़ाहिर मोटी अचिणो आहे न, छाकाणि बिलावल साहिबु त ऐलान करे चुको आहे त हुते धरनो न हणंदो अथनि। कामयाबी नाकामी सां तव्हांजी पैमानो छा रखियो अथव? चवनि था इजाज़त मिली वई अथनि। इजाज़त मिली वई त जलसो थींदो 4 खां 8 शाम जा त जलसो कंदा न। त उन सां साईं पुछनि पिया कामयाबु थींदो नाकाम? कामयाबु त थियो आहे न, इहे त थींदा आया आहिनि एतिरो सारो। जी हा, पाण हिनखे कामयाबी खे पोइ वरी मतिलबु मूंखे सम्झ न पियो जोराणी साहिबु पैमानो छा पियो ॿुधे? जी हा, छा थिए त कामयाबु आहे, छा न थिए त नाकाम आहे। ठीकु आहे, बिलावल साहिबु कॉलर वठी हेॾो हिन ते चऊं था पिया। जानिब अली राजड़ खिपरो मां। जी राजड़ साहिबु छा चवणु चाहींदा? जी राजड़ साहिबु। जी जी ॻाल्हायो साईं। असां चवां था त इस्लामाबाद जेको जलसो रसियो आहे साईं टीवी जो ठीकु आहे साईं, टीवी जो आवाज़ ॿुधनि पिया। साईं जो बि सवाल शायदि इन सां ई रिलेटेड आहे त कामयाबु थींदो या न थींदो। अच्छा, बिलावल साहिबु त जेको क्लेम कनि था पिया त 24 घंटनि में इस्तीफ़ा ॾियो न त असां जेको आहे उतां कढंदासीं, त पोइ माना कामयाबी हिनखे गणिजे न गणिजे? ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त एसि ताईं त बिलावल भुट्टो जो ज़रदारी जो ही हलियो आहे त ठीकु आहे न, हुनजा 2 पर्पस सर्व थिया आहिनि। हिकिड़ी पॉलिटिकल मोबिलाइज़ेशन थी आहे मीडिया में, हिते मीडिया ज़ाहिर हेॾी सारी शयूं थींदी रहियूं आहिनि। पोइ पंजाब में हिकिड़ी मोबिलाइज़ेशन थी ऐं हिकिड़ो बहरहाल गवर्नमेंट ते प्रेशर क्रिएट त थिए थो न। अच्छा, ऐं पोइ इन सां गॾु हिकिड़े पासे रोडनि ते ई हलनि पिया, ॿिए पासे कमरनि में जेको आहे उहो नो कॉन्फिडेंस जे लाइ डायलॉग हले पियो ऐं बार्गेनिंग ऐं तोड़ जोड़ थिए पई। ज़ाहिर आहे पोइ हिकिड़ा फ्रंट त हुजनि था न गवर्नमेंट लाइ। त इहे महाज़ त 2 टे 4 ओचितो गॾु खुली वञनि था। हाणे लॉन्ग मार्च थिए पियो, बिलावल भुट्टो ज़रदारी जो अदम एतमाद लाइ तयारियूं थियनि पियूं। अलीम ख़ान ऐं जहांगीर तरीन ग्रुप में शामिल थिए पियो। हू फॉरवर्ड ब्लॉक ठाहिण जी कोशिशि कनि पिया। तव्हां थी सघे थो सुभाणे पाण हिकु ॿी ख़बर ॿुधो त को इत्तेहादी ओचितो फिरी वियो। सो इलाही महाज़नि ते शयूं खुली वञनि थियूं। पर क्वेश्चन इहो आहे त इमरान ख़ान साहिब वटि जेका ॿोली ॻाल्हाए पियो हू, अच्छा ख़ुदि इमरान ख़ान साहिब जी ॿोली ॿुधो न। हिकिड़े पासे चए थो त मूंखे परवाह न आहे हिननि जी, पर हीअ ॿोली जेका जलसे में ॻाल्हाई अथसि उहो त ख़ैर ॻाल्हाईंदो रहंदो आहे। मूंखे त हुन ते को हैरत कोन्हे। उहो जेको सभिनी अपोज़िशन वारनि लाइ चोर फलाण डाकू ही हू, लेकिन जेको आख़िर में धमकियूं ॾिनियूं अथसि त ये नाकाम होगा फिर तैयार रहना, मैं जो करूँगा, नहीं छोड़ूंगा, नहीं छोड़। क्वेश्चन इहा आहे त दैट मीन्स कि तव्हां को यानी पर्सनल गवर्नमेंट खे पंहिंजे पर्सनल कावड़ लाइ इस्तेमालु कंदो न। ऐं इहा ॻाल्हि अमूमन फ्रस्ट्रेशन में चई वञे थी। जी हा, जी हा, जी हीउ जेको माण्हू कॉन्फिडेंट हूंदो आहे, पूरा एतमाद हूंदो आहे, हथ चाढ़े नवाज़ शरीफ के वहाँ से लेके आऊंगा। हा, उहो धमकियूं ॾियणु जेका आहे उहो धमकियूं मज़बूत माण्हू कोन ॾींदो आहे। जी हा, ज़ाहिर आहे। प्राइम मिनिस्टर कॉलर सां गॾु शेख अली नवाज़ सिद्दी कराची मां। जी शेख साहब छा चवणु चाहींदा? जी शेख साहब। हेलो, अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। साईं अर्ज़ु इहो त बिलावल भुट्टो साहिब जेको लॉन्ग मार्च कयो त मुखालिफ़ इहो चवनि पिया त हीउ जेको आहे ख़ाली ईंदो ख़ाली वेंदो ऐं को बि जेको आहे हिनखे इस्तक़बाल करण वारा न हूंदो। मां सम्झां थो त बिलावल खे उमेद खां वधीक इस्तक़बाल थिया, उमेद खां वधीक माण्हू गॾु हुया ऐं उमेद खां वधीक माण्हू इस्लामाबाद पहुता। ऐं जेके हक़ूक़ सिंध वारा निकिता न, जे हैदराबाद में कुर्सियूं ख़ाली पयूं जेके उहे। ठीकु आहे। अब्दुल वदूद लुंड नंढो मोहम्मद ख़ान मां। जी लुंड साहब छा चवणु चाहींदा? जी लुंड साहब आवाज़ अचे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं अर्ज़ु आहे त अॼु जहांगीर तरीन अलीम ख़ान जी मुलाक़ात थी ऐं अलीम ख़ान पारां जहांगीर तरीन जे ग्रुप में शमूलियत जो ऐलान कयो वियो आहे। जॾहिं जहांगीर तरीन अॻु में ई शायदि हुकूमती धुर खां नाराज़ आहे त हाणे छा थींदो? छा इन मुलाक़ात सां हुकूमती धुर खे को नुक़सान पहुचंदो? ठीकु आहे लुंड साहब। साईं जी ॻाल्हि ते अचे थो, अगरि हिकिड़ो नंढिड़ो ईअं सवालु अचे थो बिलावल साहिब जी हुन मां त उमूमन जॾहिं
हिकिड़ो अहिड़ी सूरत हाल हुजे जो वोट ऑफ नो कॉन्फिडेंस जी बि काफ़ी पक नज़र अचे पई ऐं हिकिड़ो पॉलिटिकल मोबिलाइज़ेशन बि कंहिं पार्टी जी हलंदी हुजे त नज़र ईंदो आहे त शायदि बिलाल साहब बि इहो एक्सपेक्ट कनि पिया कया त पंजाब में अंदरि कुझु जेके PTI खे नाराज़ हूंदा उहे असांजी तरफ़ रुख कंदा जॉइनिंग करण जी कोशिशि कंदा पीपल्स पार्टी सां मिलंदा अची पर अहिड़ो कुझु न थियो बहरहाल ख़्वाहिश कोशिशि थी ऐं हींअर बि जेके माण्हू अगरि जॾहिं बिल्कुलु PTI जो अगरि कमु ख़राबु थी वियो त ज़ाहिर आहे सभु जा सभु त नवाज़ लीग एडजस्ट न करे सघंदी त कुझु न कुझु त बचंदा न कुझु न कुझु पोइ बि बचंदा त थींदो इहो ई आहे मिसाल पीपल्स पार्टी खां जेके बची वेंदा सिंध में उहे ॿियनि पार्टियुनि में वेंदा पंजाब में जेको नवाज़ लीग मां बची वेंदा ज़ाहिर कंहिं न कंहिं पार्टी ॾे वेंदा ऐं हाणे PTI ॾे छो वेंदा सवाइ जेके बीठा हूंदा जंहिं वटि ॿियो को ऑप्शन न हूंदो ॿी ॻाल्हि आहे सो उहो त आहे बाक़ी लुंड साहिबु सही मूं त शुरू में प्रोग्राम में चयो त अगरि हीउ फॉरवर्ड ब्लॉक जेको मतिलबु सिंग कोन थींदा जहिड़ो कर फॉरवर्ड ब्लॉक जो ऐलान थियो आहे अॼु पर हिननि अगरि नो कॉन्फिडेंस मूव करे छॾी बोज़दार जे ख़िलाफ़ त ही कापारी धक हूंदो इमरान सरकार लाइ भाई साहब जहिड़े नमूने जे अलीम ख़ान साहब जी लैंग्वेज हुई ऐं जहिड़े नमूने उहे चवनि पिया त जेके बि ॿिया ग्रुप्स आहिनि PTI में उहे बि अची असांखे जॉइन कनि जेके असांजा पुराणा साथी आहिनि जेके फ़ाल न आहिनि हाणे उहे वापसि फ़ाल थियनि जहिड़े तरीक़े सां हुकूमतूं तब्दील थियनि थियूं पोइ ईअं नज़र अचे पुॼण त माना उहे सिर्फ़ु माइनस इमरान ख़ान जी तरफ़ था वञनि ऑब्वियसली न यार त इमरान ख़ान खां सवाइ जी ॻाल्हि थिए पई न उन्हनि खे नाराज़गी कंहिंसां आहे ॾिसो इहो चवणु त भई असां ठाहियो पोइ असां ही कयो पोइ जहांगीर तरीन कयो पोइ मूं कयो पोइ ॿियनि कयो ऐं पोइ लेकिन हुकूमत में अचण खां पोइ हुकुमराननि खे उहे माण्हू न वणंदा आहिनि जिन्हनि हुननि सां ॾुखे ॾींहं में हुन सां बीठा माना हिकिड़ी चार्जशीट कई न जी हा बाक़ाइदा इमरान ख़ान जे ख़िलाफ़ हिकिड़ी चार्जशीट पढ़ी बाक़ाइदा ऐं हींअर हू पॉलिटिक्स खां अलॻि थी हिकिड़ो उर्दू चैनल ख़रीद कयो आहे अलीम ख़ान ऐं हू त चए पियो त भई हाणे हू शायदि सियासत न कंदो पर को एतिरी ठही ठुकी अपॉर्चुनिटी ठही आहे जी हा एॾी पकपकाणी थी आहे जी हा जो लही आहे जो अलीम ख़ान वरी मैदान में लही आयो आहे साफ़त छॾे जी हा उहो त चवंदा असां पार्टी बचाइण लथा आहियूं पर ख़ैर कॉलर हिन सां गॾु इकराम ख़ासकली मातली मां जी ख़ासकली साहब छा चवणु चाहींदा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सर हाणे अर्ज़ु इहा आहे त अॼोको जेका प्रेस कॉन्फ्रेंस हींअर अलीम साहिबु हींअर कई आहे उन मंझि हुननि पार्टी न छॾण जी ॻाल्हि कई आहे ऐं न वरी खुली कई आहे जेका मतिलबु जेकॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस जो मतन असां या तट कढूं त थोरी मुस्बत आहे PTI लाइ छो जो जेके ख़बरूं हलियूं पे हींअर मीडिया ते त हीअ प्रेस कॉन्फ्रेंस या हीअ गॾिजाणी जेका हूंदी उहा थोरी चिंती हूंदी अच्छा ॿियो इहो आहे त काई साहिब खां पुछंदो घुरंदो त हीअ जेका इंसाफ़ थियो आहे चौधरी बिरादर सां त हुननि MQM खे बि पाण सां गॾियो ऐं हुननि खे बासरे में रखियो होॾां PTI खां बि डिमांड कयूं हेॾां हिननि खां बि डिमांडूं कयूं उन विच में जेको गिरह निकितो आहे इन ते कारी साहिब छा चवंदा वॾी महिरबानी ठीकु आहे ॿियो बि ॻाल्हि मोहम्मद अली गडानी खानपुर माण्हू आहे जी गडानी साहब छा चवणु चाहींदा जी गडानी साहब आवाज़ अचे थो साईं जी मां ख़ासकरी साहिब जी शुरू वारी ॻाल्हि न सम्झी शायदि चवनि पिया त एॾी हुकूमत लाइ मुस्बत थी आहे प्रेस कॉन्फ्रेंस शायदि हा कुझु ईअं चवनि पिया शायदि मूंखे सम्झ न आई आउं त सम्झां थो त हुकूमत लाइ हीउ को सुठो ऐं आउं नथो सम्झां त ॾिसो ही को रुसामा आहिनि जेके हिकिड़ा नंढड़ा वञी हुनखे परचाए अचिबो आउं नथो सम्झाई ही पुराणा जहिड़ा आहिनि जेके रुकियल हुआ की वक़्तु ॾिसो न थींदो इहो ई आहे न यस साहिबु जॾहिं अगरि तव्हां टोटली के हिकिड़े जे सहारे ते हिकिड़ी सियासी हुकूमत हलाए रहिया हुजो था ऐं तव्हां हिकिड़ा हाउस ऑफ कार्ड ठाहियल हुजे सियासत इक़्तिदारी सियासत त हाउस ऑफ कार्ड्स बणिजी वञे थी अगरि हुनखे का न का सघ हासिलु न हुजे त अमूमन सियासी हुकूमतनि खे आवाम जी सघ हूंदी आहे जेको हुन पतनि जी जेको हीउ महल ठहियलु हूंदो आहे उनखे हू छूणियूं ॾे वेठो हूंदो आहे त अगरि हिते जेको हो इमरान ख़ान साहिब लाइ हिकिड़ो परसेप्शन हो त हू इलाही पॉपुलर आहिनि ऐं ॿी जेको आहे असांजी जेके ग़ैबी ताक़त हुई हाणे उहो जेको ओचितो निकिती आहे त जेके कई ॾींहंनि जा अलीम ख़ान जी को अॼु जी नाराज़गी त कोन्हे जहांगीर तरीन जी का अॼु जी नाराज़गी त कोन्हे हीउ सभु कुझु जेको थिए पियो इहो हिकिड़े वक़्त सां जुड़ी हेसि ताईं पहुतो आहे यार मंदरनि मिसाल बलूचिस्तान जी सियासतुनि सां फ़र्क़ु नथो पए
लेकिन मिसाल तौर चवां पियो त पाण पहिरीं बि इस्तीफ़ा ॾिनी न, पोइ फ़ोन आयो हूंदो या जीअं बि थियो हूंदो वापसि, त उहो परचाइण, उहो मौक़ा ॿिया हुआ, उहा सिचुएशन बि हुई ऐं परचाइण वारा सगारा हुआ। हिते इमरान इस्माइल कीअं अलीम ख़ान खे राज़ी करे वठंदो यार? जी हा, ऐं अलीम ख़ान इमरान इस्माइल खे राज़ी करे वठंदो न, हू गवर्नर आहे फ़िलहाल, राज़ी कोन थींदो फ़िलहाल त उनखे इमरान इस्माइल खे गवर्नरी खां मथे छा मिलणो। जी हा, जी हा। सो ही ॻाल्हि इहा आहे त ही मूंखे नथो लॻे त ही परचिजी वेंदा, बाक़ी हाणे को परचाइण वारा अची वञनि विच में त पोइ ॻाल्हि आहे। ठीकु आहे, कॉलर सां गॾु ज़फ़र नदीम कराची मां। जी ज़फ़र साहब, छा चवणु चाहींदा? काजी साहब बहुत अच्छी बात करते हैं, मैं कई बार देखता हूँ आपका प्रोग्राम और अच्छा तजिया करते हैं। मेरा सवाल ये कि अगर ये जो इलेक्शन की तरफ बढ़ रहा है तो सिंध में क्या सूरत हाल होगी? पीपल्स पार्टी को चैलेंज कर सकेगा कोई? कॉम्परस जो है जलसे तो बहुत बड़े करते हैं, वोट नहीं पड़ता इनको, लेकिन तो ये आइंदा क्या होगा? आप अपना तजिया पेश करें। देखिए ज़फ़र साहब, सिंध की सतह पर अगर हम देखें, उसको खुद कराची में एक डिबेट है कि क्या जो MQM की PTI ने स्पेस ली थी, दिलाई गई थी, मैं उस बहस में नहीं पड़ता, जो भी हुआ था। बहरहाल एक MQM को एक खासा बड़ा हिस्सा, चंक जो है वो PTI ले गई थी। ये भी देखना पड़ेगा कि क्या MQM उसको वापस, अपना हिस्सा वापस ले लेती है, या PTI मतलब MQM के साथ कुछ और जमातें भी, जैसे अब वो दोबारा जमात इस्लामी भी एक्टिव हो रही है, दूसरे भी हो रहे हैं, तो देखें कि क्या वोट का ट्रेंड क्या बनता है कराची में। जहाँ तक इंटीरियर सिंध की बात है, तो वहाँ पर इस वक्त कोई मुझे सूबाई सतह पर, यानी कहा जाए ना कि कराची से कश्मीर तक कोई ऐसी पार्टी जिसका कोई पॉपुलर वोट बैंक हो, फ्रेंकली मुझे नज़र नहीं आता। लेकिन ऐसा नहीं होता। इलेक्शन जब होती है तो हर कॉन्स्टिट्यूंसी में, हर हलके में लोग होते हैं जिनका अपना ज़ाती असर रसूख और अपना वोट भी होता है। दूसरा वहाँ पर हलके में ये होता है, जो हलके की सियासत कहलाती है, कि जो उधर से पीपल्स पार्टी का उम्मीदवार होता है उसके ज़ाती एक मुखालफत में भी एक वोट बैंक होता है। तो अगर किसी के पास जिन हलकों में पीपल्स पार्टी के उम्मीदवारों के शदीद का मुखालिफ वोट बैंक बढ़ गया है और जो उसके सामने आज़ाद या किसी भी पार्टी की तरफ से खड़ा होगा उसका वोट बैंक अपना भी एक काबिल ज़िक्र होगा, तो मिलजुल कर एक टफ टाइम देंगे। लेकिन वो कॉन्स्टिट्यूंसी टू कॉन्स्टिट्यूंसी मुझे होते हुए नज़र आता है। अभी मुझे कोई भी पार्टी, PTI ने ऑल्दो PTI ने एक पूरा मार्च वार्च किया है, लेकिन फ्रेंकली मुझे ऐसा नहीं नज़र आता है कि कोई हवा की लहर जिसको कहते हैं, जिसको हम पॉपुलर वोट बैंक कहते हैं, वो इंटीरियर में मुझे किसी और पार्टी का फ़िलहाल नज़र नहीं आता। ठीक है, कॉलर सां गॾु मोहम्मद जुमन बिजोरो ठट्टो मां। जी जुमन साहब, छा चवणु चाहींदा? सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर अली काजी जे लाइ असांखे बड़ी इज़त आहे, अदब एहतराम सां असांखे सलाम अर्ज़ कयूं था। वालेकुम सलाम। साईं टीवी सवाल कयो, टीवी बाद में ॾिसी वठिजो। हा जी सर, इहो सुवाल आहे त जॾहिं त 18 तरमीम खां पोइ ख़ुदि सोभा बाअख्तियार आहिनि, उन्हनि खे अख़्तियार ॾिनो वियो आहे। उन खां पोइ सिंध हुकूमत पीपल्स पार्टी ई आहे ऐं हिननि खे मुकमल अख़्तियार आहिनि। अॼु ॾींहं ताईं हे कचियूं आबादियूं पकियूं कोन करे रहिया आहिनि, पाणी कोन पहुचाए रहिया आहिनि, ऐं जेके हिननि जे अख़्तियार में आहिनि सो बि करे कोन सघिया आहिनि। त पोइ हाणे मूंखे हिकु माण्हू खे रोज़गार बि कोन ॾेई सघिया आहिनि। हिन खां पोइ हे जलसा करे मुठे ई मिशनरी ख़ुदि PTI वारनि लहारा त हया आहिनि, पर हुननि ख़ुदि तबाह करे छॾिया, हुन जे तरीक़े ते कोन था हलनि। हींअर वरी जेको हाणे वज़ीर अज़म थी बि हाणे कंदा छा PTI वारा? ठीकु आहे, ॿियो कॉलर हाकिम मरी मीरपुर काज़मा। जी मरी साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। सर मुंहिंजो सवाल इहो आहे त हीउ जेको लॉन्ग मार्च पीपल पार्टी वारनि कयो आहे, इन जो भला कुझु असर अंदाज़ हुकूमत ते पई सघे थो या न सर? ठीकु आहे साईं। ठीकु आहे साईं। जुमन साहब जेका ॻाल्हि कई सही, ॾिसो वज़ीर आज़म त ख़ैर थियण विया बि कोन्हनि फ़िलहाल, त उहो चवनि था त अगरि अबूरी हुकूमत ठही बि त शहबाज शरीफ़ या कुझु न खपे।
लेकिन ऐं ॻाल्हि इहा आहे त अगरि हिन सॼी एक्साइज़ में पीपल्स पार्टी हाणे हिन ॿी साईं जो जेको फ़ोन हो जिन जो उनखे ॻंढाए वञा थो, अगरि हिन सॼी एक्साइज़ जेका बिलावल साहब कई ऐं पीपल्स पार्टी करे पई, हिन में अगरि हू सिंध खे रिटेन करण जी जेको हथ में अथनि 15 सालनि खां, अगरि उहो रिटेन करण जी कोशिशि कनि, मतिलबु हुनजी प्रायोरिटी आहे जीअं अगरि आऊं सम्झां त हुनजी तरजीह इहा हूंदी त सिंध त वापसि हथीकी कजे, ऐं अगरि कुझु पंजाब में मिली वञे थो त इहो बोनस आहे, ऐं पंहिंजी क़ौमी असेंबली सीटूं वधाइजनि त जीअं ईंदड़ जेका नेशनल असेंबली क़ौमी असेंबली ठहे त भला वज़ारत उज़मा न बि त हिकिड़ी कंहिं पोज़ीशन में हुजूं हिकिड़ी डील करण लाइ, हिकिड़ी सुठी बार्गेन करण लाइ। जेसिताईं सिंध में कमु कयो, कची आबादियूं न थियूं, पाणी जीअं साईं जुमन साहिबु हिकिड़ी कई, सही ॾिसो न इहो हिकिड़ी सिंध में हिकिड़ो वॾो हल्को आहे जेके शिकायतूं बि आहिनि, पर इन शिकायतुनि जो अज़ालो तव्हां 2 सूरतनि में थी सघे थो। हिकिड़ी सूरत इहा आहे त ही ठीकु करे छॾींदा, उमेद रखो, या पोइ को ॿिया ईंदा त हू ठीकु कंदा। जी हा, जी हा, कोई न कोई अची ठीकु कंदो। ऐं हिते जवाबु छा थो ॾेई सघां? जी हा, जी हा, छाकाणि त अगरि ॻाल्हि इहा आहे त इहो त कमु हुकूमतनि खे ठीकु करिणो आहे, हुकूमतूं जुमन साहिब जे वोट सां ठहनि थियूं आहिनि। जी हा, ठीकु आहे। कॉल सां गॾु मोहम्मद अली गडानी कानपुर मां। जी गडानी साहिबु, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं अली कादी साहब खां सवाल इहो आहे त कल्ह जेको असांजे इमरान ख़ान वज़ीर आज़म साहब जेको मौलाना फज़ल रहमान जे ख़िलाफ़ ज़बान ॻाल्हायो, छा इहो सही कयो आहे इमरान ख़ान साहब? ठीकु आहे। मौलाना फज़ल रहमान साहब चवंदा साईं केरु थींदो आहे धमकी ॾियण वारो? असांजे कारकुननि वटि बि डंडा जेके आहिनि उहे तेल सां, हा, तेल में बुॾा पिया आहिनि। हा, मौलाना फज़ल रहमान साहब चए थो त सोली सिंधी में चूड़ियां हमने भी नहीं पहनी है। ॾिसो उहो त ख़ैर ठीकु आहे, इहे त हिकिड़ी चवंदा, लेकिन ॿोली जेका आहे मतिलबु आई जस्ट डोंट अंडरस्टैंड त हीअ कहिड़ी ॿोली आहे जेका इस्तेमालु थिए थी। पोइ चइजे त न साईं असां छो हीअ त फलाणा आहिनि फलाणा आहिनि फलाणा आहिनि, इन करे हिननि लाइ कुझु चङी ॿोली छो ॻाल्हाइजे? मतिलबु पब्लिकली ॻाल्हायो पिया न। ॾिसो फलाणा आहिनि या छा बि आहिनि, हिकिड़ो माना सुवालु अचे थो, कुझु बि आहिनि, पीपल्स पार्टी खे बि अलाए केतिरो वोट पए थो, PMLN खे बि अलाए केतिरो वोट पए थो, माण्हू त आहिनि। चलो वोट न पए यार, ॾिसो हिकिड़ी ख़ातून लाइ बि जंहिंखे हिकिड़ो वोट बि न पियल आहे, अगरि केरु कुझु नाज़ेबा ॻाल्हि करे थो त उन ते कानून अची वञनि था न। ऐं आउं हुनजे हक़ में बि न आहियां त कंहिं ख़ातून लाइ या मर्द लाइ का नाज़ेबा गुफ़्तगू कई वञे। कावड़ कई माण्हुनि ते तव्हांखे बि ईंदी हूंदी, मूंखे बि ईंदी हूंदी, पर जॾहिं असीं हिकिड़े पब्लिक फोरम ते वेठा आहियूं त असांखे पंहिंजी ॿोली खे हतल इम्कान कोशिशि करणु खपे त हू ग़ैर पार्लिमानी न थिए। त हाणे इहो हिनजी एज़ अ प्राइम मिनिस्टर जे लेवल ते आउं त वॼाइण नथो चाहियां, मतिलबु गिव्स अ बैड टेस्ट। बाक़ी ठीकु आहे, हीअ सुठो आहे त हिकिड़ी शयूं क्लियर थियनि थियूं। ओके, शायदि नवाज़ लीग वारी मरियम नवाज़ अलाए कंहिं इहो बयानु बि ॾिनो आहे त हीअ सॼी ॿोली ॻाल्हाइण खां पोइ चई त रियासत मदीना में जेको बुनियादु आहे उहो सुठे इख़्लाक़ियात ते आहे। त इख़्लाक़ियात हीअ कहिड़ी इख़्लाक़ियात आहे? ॾिसो कंहिं पंहिंजे दुश्मन ऐं मुख़ालिफ़ खे बि अगरि तव्हां स्पिरिट ऑफ रिलीजन वठो था, उन में त तव्हां वटि एतिरी टॉलरेंस ऐं एतिरी बर्दाश्त हुजणु खपे त तव्हां पंहिंजे दुश्मन लाइ बि को अहिड़ी न ॻाल्हायो। ही त अलाए छा आहे। जी हा, कॉलर स्वागत मोहम्मद अयाज़ मेमण कराची मां। जी मेमण साहब, छा चवणु चाहींदा? वणंदो आहे मुंहिंजो सिर्फ़ु जेको सिंध मार्च जे नाले सां जेको निकितो आहे मार्च, उन में किथे बि सुठी पधिराई उन्हनि खे कान मिली आहे। ॿियो वरी सिंध में कहिड़ो मोह खणी हिननि मार्च कयो, असांजी ॻाल्हि सम्झ में कान थी अचे। हिननि किथे बि अहिड़ी तकीद कान कई त बाबा सिंधी माण्हुनि खे जेको NFI जेको आहे एवार्ड, उहो अञा ताईं कोन मिलियो आहे सिंध खे, बलोचिस्तान खे। मूंखे त ॻाल्हि सम्झ में वरी हिते स्टील मिल जे मुलाज़िमनि गुलशन हबीब ते छो जेके मुलाज़िम हिननि PTI वारनि कढिया आहिनि, उन्हनि लाइ एहतजाज था कनि त उन्हनि जे ख़िलाफ़ FIR कढाराए छॾी अथनि। ॾाढे अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। ठीकु आहे, ठीकु आहे।
साईं जो मौक़फ़ो पंहिंजो मौक़फ़ो। अॼु सभु PTI गवर्नमेंट हिकिड़ो वरी आख़िरी हिकिड़ो नयो पैंतड़ो फिटी कयो आहे जंहिंमें इमरान ख़ान साहिबु चवनि था त असां आइनी तरमीम खणी था अचूं साउथ पंजाब लाइ। हा ज़ाहिर हाणे ही सभु हाणे तकड़ा मामला आहिनि। 10 रुपया डीज़ल जी पेट्रोल जी क़ीमतूं घटि करे छॾियनि ऐं ही सभु जेके शयूं थियनि पियूं ही हिकिड़ा तमामु लास्ट मिनट एफर्ट आहे त पंहिंजी जेका अगरि हुनखे सुभाणे वरी माण्हुनि में वञिणो पए थो चए त मूं त कयो, हुन ॾिसो मूं कयो, मूं हीअ बि कयो, मूं हीअ बि कयो। हाणे हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो वरी अपोज़िशन लीडर तौर बि हिकिड़ो नैरेटिव त ठाहिणो आहे, लेकिन मूंखे जेका अलाए इहो हींअर मौक़ो आहे न आहे बहस करण जो त ख़ुदि PTI जो स्कोप छा रहंदो। एग्ज़ैक्टली इहो त आहे पर हा पर ॾिसूं गवर्नमेंट जेसिताईं आहे तेसिताईं त आहे, पर अगरि गवर्नमेंट हली वई त ॿ सवाल उभरंदा। यासिर साहिबु वरी पोइ नई डिस्कशन प्रीमेच्योर आहे जेका ॻाल्हि आऊं कयां पियो, वक़्तु काॻ पियो कयां, तंहिंजे करे हींअर को रेलेवेंट एतिरी न आहे, लेकिन रेलेवेंट आहे बि। ॿ बहस हलंदा आहिनि मुल्क में। हिकिड़ो बहस इहो हलंदो त PTI जो हाणे स्कोप छा आहे ऐं फ्यूचर छा आहे। ॿियो ई हलंदो त पोइ मतिलबु पोइ वरी सॼियूं पार्टियूं वरी भई नवाज़ लीग हुजे, पीपल्स पार्टी हुजे, JUI हुजे, X हुजे, MQ हुजे, ॿिए हुजे, साॻियूं पार्टियूं आहिनि जिन्हनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो नैरेटिव ठाहे। इमरान ख़ान या PTI उभरी हुई, कुझु सपोर्ट बि हुयूं, त मतिलबु पोइ हू सॼो छा ही हिकिड़ो एक्सपेरिमेंट थियो ऐं दैट्स ऑल। ऐं वरी उहो सॼो सभु कुझु वरी रिपीट थियणु शुरू थींदो। सो इहे डिबेट्स तव्हां ॾिसिजो त थींदियूं, लेकिन सुठी ॻाल्हि इहा आहे त अगरि इलेक्शन ॾे ॻाल्हि वञे पई त इलेक्शन इज़ द बेस्ट टाइम, छाकाणि त उन महिल माण्हुनि खे हिकिड़ो फ़ैसिलो करण जो जेको आहे उहो वॾो चांस हुजे थो। असां इस्तेमालु न कंदा आहियूं उहो चांस खे, असीं घर में वेही TV ॾिसण में पूरा हूंदा आहियूं, लेकिन अगरि हुनखे इस्तेमालु थियो त मे बी सम बेटर ऑप्शंस। ऐं हिन में इहा ॻाल्हि बि मुंहिंजे ज़हन में रखो, मतिलबु आउं ईअं करणु चाहियां थो त अगरि ही सॼो क्राइसिस थी वियो, छाकाणि त ही अपोज़िशन पार्टियूं बि दिलियां हिक ॿिए सां कोन थियूं ज़ाहिर ठहनि, अगरि क्राइसिस थी वियो त पोइ ख़ुदि कॉन्स्टिट्यूशनल अगरि क्राइसिस क्रिएट थी वियो त हिकिड़ो खुटको हमेशह रहे थो जेको शेख रशीद चए थो त फिर झाड़ू फिर जाएगी। जी हाँ, फिर झाड़ू फिर जाएगा जेको शेख रशीद साहिबु चए। पर सभु हिकिड़ो ज़हन में ॻाल्हि अचे थी त PTI जी तव्हां ॻाल्हि कई त PTI जो ब्लॉक छा थो ठहे वञे ऐं छा वञी बीहे थो पियो PTI जो। त असां जेको माज़ी में ॾिठो आहे त जेके बि मेजर पॉलिटिकल पार्टीज़ मां जेको अगरि ब्लॉक्स ठहण जी कोशिशि थी आहे त उहे ब्लॉक्स ॾाढा बाद में हली ॾाढे हिकिड़े महदूद हद ताईं रहिजी विया आहिनि। छा PTI में इमरान ख़ान पंहिंजी पार्टी खे ईअं सस्टेन करे सघंदा जहिड़े नमूने शरीफ़ फैमिली करे विया पीपल्स पार्टी? अच्छा, हाणे पहिरियों फॉरवर्ड ब्लॉक मुंहिंजे ख़्याल में हूंदो जेको हुकूमत में हूंदे पार्टी में ठही वेंदो। पीपल्स पार्टी जा फॉरवर्ड ब्लॉक बि ठहिया, नवाज़ लीग जा त पूरी पार्टी चौधरी शो Q लीग ठही वियूं, पर पावर में न थियो। इहो पहिरियों दफ़ो शायदि थींदो या कॾहिं हिकु दफ़ो थियो जे किथे हींअर हुन सां थियो बाप पार्टी सां। लेकिन ॻाल्हि इहा आहे त ही हिकिड़ी नई हिकिड़ी शइ आहे असांजे मुल्क जी सियासत लाइ। ऐं हिन सां गॾु जेको लेकिन इमरान ख़ान बहरहाल चए थो त आऊं फाइटर आहियां, आऊं न छॾींदुसि। सियासी ड्रोन बि अलाए कहिड़ो सियासी ड्रोन त इलेक्शन आहे, ॿियो कहिड़ो सियासी ड्रोन आहे? ॿियो को मूंखे त सम्झ नथो अचे। इहो ई आहे त बजाए इहा त हू नो कॉन्फिडेंस अची वञे। ऐं आऊं इहो सम्झां थो त अगरि ही फॉरवर्ड ब्लॉक ओपनली अची वियो, ॾिसो न, अगरि बोज़दार जे ख़िलाफ़ु 40 MPs वञी दरख़्वास्त ॾेई छॾी त पोइ पक सम्झिजे न त जेके 20 MNA हुन सां गॾु आहिनि उहे बि गॾु बीहंदा, उहे बि ज़ाहिर इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु वोट ॾींदा। त पोइ इमरान ख़ान वटि इहा चॉइस हूंदी त हू पाण अनाउंस करे छॾे फ्रेश इलेक्शंस या आख़िरी मिनट ताईं कोशिशि करे त मनूवरिंग करे या छा करे। छाकाणि त परदे जे पोयां बि जेको हुनखे कुझु करिणो हो उहो बि मार्च जहिड़ो कर आस्ते आस्ते। ऐं हाणे शायदि अगरि उहो परदे जे पोयां बि को फ़ैसिलो या नोटिफिकेशन या का बि शइ कंदो त शायदि देरि थी वई। जी अञा देरि थी वई आहे। अली साहिबु 2 मिंट त हिन में हिकिड़ी ॻाल्हि अचे थी त पई त इमरान आख़िरी जेकॾहिं सोचंदे त इमरान ख़ान साहिबु जे पाण वटि मतिलबु ही न पूरी सिचुएशन मां बचाइण लाइ कहिड़ी हिकिड़ी या ॿ कहिड़ियूं शयूं आहिनि एग्ज़ैक्टली जेके बचाए सघनि थियूं हाणे? ॾिसो, ख़ान साहिब खे त उहो ई ॻाल्हि हुई त अगरि कुझु अर्सो पहिरीं कोशिशि करे हा त परदे जे पोयां जेका हुनखां फरमाइश थी रही पूरी करे वठे हा, न कई। हाणे
हाणे शायदि करण लाइ राज़ी बि थी वियो हुजे। इहा असांजी प्राइम मिनिस्टर जी ग़लती रही आहे माज़ी सेम। बसि पोइ असां वटि ऐं ख़ान साहिबु कल्ह हिकिड़ी अजीब ॻाल्हियूं कयूं त हू नवाज़ शरीफ़ ऐं हुनजी धीउ जेके आहिनि हू मिलिट्री जे ख़िलाफ़ु बयानु ॾियनि था, शहबाज शरीफ़ को बूट नथो छॾे ऐं हाणे वक़्तु गुज़री वियो हीउ जीलानी जो टाइम न आहे। इहे सभु ॻाल्हियूं किथे पियो करे, जी हा, कंहिंखे पियो चए, कंहिंखे पियो चए एग्ज़ैक्टली, ठीकु आहे। ऐं सो ॾुखिया ॾींहं ख़ान साहिबु ज़ाहिर आहे पोइ कावड़ में ईअं लॻे थो ॼण माना जी बसि चइजे न पर फ्रस्ट्रेशन आहे। ठीकु आहे साहब, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो, वरी वेंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में